तंगवानी में आतिफ हुसैन बिरानी की रिपोर्ट मुजिब तंगवानी में ॾुआरनि जो गुंडा राज जारी आहे। मुसलसल भत्ते जूं पर्चियूं ऐं कालूं करे भत्तो घुरंदड़नि खे भत्तो न मिलण करे राति देर सां बरकत खोसो शोरूम ते 10 खां वधीक हथियारबंदनि का करे दुकान जा ताला टोड़े चौकीदार जी होशियारी दुकान मालिकनि खे काल करे घुराए वरितो। दुकान मालिकनि ऐं पुलिस जे पहुचण करे ॾुआरी फायरिंग कंदा फरार थी विया। वधीक शोरूम मालिक हाजी शेर खान खोसो पारां मीर शबीर अली खान बिजाणी ऐं सरदार मीर महबूब अली खान बिजाणी ऐं इंतज़ामिया लाइ वीडियो पैगाम जारी कंदे चयो आहे त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ाऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु राति मुंहिंजे भाणे जे बरकत जो शोरूम भॻो मीर साहब शबीर अली खान तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि। अॻु में तव्हांखे रिक्वेस्ट कई आहे मीर महबूब अली खान हमज़ा खान ऐं पंहिंजो मीर जहांगीर खान जर्रू बगुलाणी ऐं नसरुल्ला कुकारी इहे धमकियूं ॾींदा अचनि था। अॻु में तव्हांखे मीर साहब तव्हां अर्ज़ु कयोसीं, तव्हां ॿुधी अणॿुधी करे छॾी आहे। हाणे असां अर्ज़ु कंदासीं, तव्हां महिरबानी कयो। इहे थोरा आहिनि, 2 खोसा खॼियल आहिनि, उनजे लाइ असां क़ुर खयूं वठूं था ऐं शाह मोहम्मद खे गाॾी धमकियूं पियो ॾे। चंदे जे लाइ अब्दुल गफूर खोसे खे जेको आहे त उहो बहकाणी धमकियूं था ॾियनि ऐं चंदो था घुरनि। उन खां बाद में मुंहिंजे भाणेजे खे अॻु में शोरूम भञी विया, हाणे वरी जेको आहे धमकी ॾियो चंदो ॾियो। मीर साहब तव्हां गौर नथा कयो। हाणे इहे असां अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे इहे थोरा आहिनि, अञा ईअं ज़्यादा मोकिलियो। नसल तबाह कोन थींदी मीर साहब, नसल तबाह कोन थींदी ऐं मिल्कत बि असांजी खुटणी कोन्हे ऐं छॾे बि कोन वेंदासीं। ऐं सरदार महबूब अली खान तव्हां सरदार आहियो, तव्हां बि गौर नथा कयो, ठीकु आहे न। ऐं उन खां बाद में मां हाजी नूर मोहम्मद खान महमूद खान खे पंहिंजे मीर रेबश खान खे अर्ज़ु कंदुसि, जेकॾहिं तव्हांजे इतिहादी थियण सां असांजा इज़त असांजो रिज़्क महफ़ूज़ कोन्हे पोइ तव्हांजी एहतियाती करमपुर सां कहिड़ी ज़रूरत आहे। चवंदा आहिनि हुब अली या बोज़े माविया, गैरत कयो। असां कुटियूं था पिया, असांजा नियाणियूं क़ुर खयूं वठनि था, उन्हनि जा ग़रीब मिसकीन जेको आहे असांजे दरगाह ख़लीफ़ा दिलमुराद खां खॼी विया आहिनि, खणिजी विया आहिनि, उहे क़ुर खणनि था, उन राति जो मानी कोन्हे। मीर साहब वधीक छा चवां, मीर साहब शहीद हज़ार खान ईअं न हुयो। बहरहाल जेका तव्हांखे वणे उहे कयो साईं। अञा थोरा आहिनि, अञा असांजे इमलाक खे नुक़सानु कोन पहुतो आहे। 2 खोसा खॼियल आहिनि, अञा ज़्यादा खणो साईं, ज़्यादा खणायो। ऐं हाजी नूर खान मोहम्मद खान महमूद खान रेबश खान तव्हां असां सां कराए थो। हाजी अब्दुल रऊफ़ खोसा MP आहे, तूं असां सां थो कराए, ईअं चवंदासीं। तव्हां गवर्नमेंट में वेठा आहियो ऐं तव्हां जा ई माण्हू आहिनि, तव्हां इत्तादी आहियो। असांजे मथां ज़ुल्म थो हले, बर्बरी थो हले, असांजो रिज़्क महफ़ूज़ न आहे, असांजो रस्तो महफ़ूज़ न आहे, बचो महफ़ूज़ न आहे, माण्हू खॼियल आहिनि, असां क़ुर खयूं था। होॾो मज़ारी ऐं कुकारनि जो सीज़ फायर थो थिए। DC साहब हाजी आबिद अब्दुल रऊफ़ खोसो ऐं असांजो MNA मज़ारी साहब, उहे सभु गॾु थी करे उहे गिव एंड टेक थियो। ॼण इंडिया ऐं पाकिस्तान जो जेको आहे त क़ैदियूं आज़ादु थियनि था, बाक़ी ग़रीब छुटो। अस्सलाम वालेकुम।